टंडो जाम में सिंध ज़रिए यूनिवर्सिटी के शागिर्दनि फीस वठण ख़िलाफ़ एहतजाजी रैली कढी है। यूनिवर्सिटी के क्रॉप प्रोडक्शन फैकल्टी का एहतजाजी रैली कढी वाइस चांसलर सेक्रेटरीट आड़ो धरणो हणी सख्त नारेबाज़ी कई वई। उन मौके ते काशिफ समूह, सदफ घुमरो, माजिद तुनियो, साहिल गबूल, आसिफ नूर ऐं ॿियनि मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त कोरोना जे आलमी वबा सबबि हिक तरफ़ तालीमी इदारा मुसलसल बंदि पियल आहिनि त ॿिए पासे ऑनलाइन दाख़िलाउनि ज़रिए यूनिवर्सिटी इंतज़ामिया फीसूं उगाड़े रही आहे। हुननि चयो त फीस में ट्रांसपोर्ट फीस, हॉस्पिटल, जिमखाना, लाइब्रेरी फीस ऐं ॿियूं फीसूं पिणु शामिल आहिनि जेके सहूलियतूं कोरोना जी वबा सबबि मुहैया ई न पियूं कयूं वञनि। हुननि चयो आहे त अॻु में ई ऑनलाइन क्लासिस सबबि शागिर्दनि जो ख़र्च वधी वियो आहे ऐं यूनिवर्सिटी इंतज़ामिया फीस जी मद में शागिर्दनि खे कंहिं बि क़िस्म जी रिआयत नथी ॾिए, ग़रीब शागिर्दनि सां नाइंसाफ़ी करे रही आहे। हुननि आला इख़्तियारुनि खां फ़ौरी तौरु नोटिस वठी शागिर्दनि जूं फीसूं माफ़ करण जी घुर कई आहे।